ख़बर आवाज़ सां शेयर कयूं पिया। इक़्तिसादी राब्ता कमेटी जे 13 ऐं 14 फ़रवरी जे फ़ैसिलनि जी तौसीक़ कई वेंदी। काबीना में गैस जे अघनि बाबति एजेंडा ते वीचारियो वेंदो। अवां खे आगाह कयूं पिया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास सॾु थींदो। 8 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। आर्मी चीफ खे तुर्किया पारां एयरपोर्ट वसूल करण जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इक़्तिसादी राब्ता कमेटी जे 13 ऐं 14 फ़रवरी जे फ़ैसिलनि जी तौसीक़ कई वेंदी। काबीना में गैस जे अघनि बाबति एजेंडा ते वीचारियो वेंदो। ख़बर आवाज़ सां शेयर कयूं पिया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास सॾु थींदो। 8 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। आर्मी चीफ खे तुर्किया पारां एयरपोर्ट वसूल करण जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इक़्तिसादी राब्ता कमेटी जे 13 ऐं 14 फ़रवरी जे फ़ैसिलनि जी तौसीक़ कई वेंदी। काबीना में गैस जे अघनि बाबति एजेंडा ते वीचारियो वेंदो।